गली का माया गुलाम मुस्तफ़ा शाह तव्हां ॾिसी रहिया आहियो शाइन न्यूज़। असां सां लाइन ते मौजूद आहे कलोई का रिपोर्टर मोहम्मद हसन नौरियो। जी मोहम्मद हसन नौरियो, कहिड़ा अपडेट? नाज़रीन, कलोई मिठी नवकोट डिपलो वाया नंबीसर साड़ मेन रोड ते तेज़ हवाऊं लॻण सबबि मेन रोड ते वारी वरी वई, जंहिंजे करे रोड मुकमल तरह बंदि। रवासी सख़्त मुश्किलातनि खे मुंहुं ॾियण लॻा। सवें ॻोठनि जो शहर सां राब्तो कटियल ॻोठाणनि जो नटण उस में मेन रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो। कलोई नवकोट डिपलो वाया नंबीसर साड़ मेन रोड ते तेज़ हवाऊं लॻण सबबि थर जी वारी उॾामी मेन रोड ते अची वई, जंहिंजे करे रोड मुकमल तौर ते बंदि थी वियो। सवें ॻोठनि भानवाणू ओठा, पथरियो सूमरा, हमीराबाद, टाबो समेजा, जड़ियार सूमरा, जड़ियार विकिया, सेजो, उंडड़ो साड़, थादाद, नंबीसर साड़, थुल्ह सां ॻार ॿियनि ॻोठनि जो शहर सां राब्तो कटिजण करे रवासी गुलाम हुसैन सूमरो, बादल साड़, मुरीद साड़, रोशन साड़ ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असां मेन रोड तां वारी हटाइण लाइ ज़िले थरपारकर जे आला अमलदारनि, रोड्स खाते ऐं डिप्टी कमिश्नर काफ़ी दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, मगर असांजी तहक़ीक़ ॿुधण वारो केर बि नाहे। असां हिन लॉकडाउन वारी संगीन सूरताल में सख़्त मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। बीमारी या इमरजेंसी जी सूरत में 4 व्हील गाॾियुनि जा ॻरा भाड़ा भरण जी सघ न हुअण करे मरीज़नि खे असां ॾाढी मुश्किलात सां शहर पहुचायूं था। हिननि डिप्टी कमिश्नर थरपारकर ऐं असिस्टेंट कमिश्नर कलोई मिठी खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द कलोई नवकोट डिपलो वाया नंबीसर साड़ रोड तां वारी हटाए असांजूं मुश्किलातूं दूर कयूं वञनि। सूफ़ी मोहम्मद हसन नौरियो, शाहीन न्यूज़, कलोई।